बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे हिन धरतीअ जी ॻाल्हि आहे। धरती धणी हिन मुल्क ठहण खां पोइ मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ंदा वञनि पिया। ॾींहों ॾींहुं बुख महांगाई बदारी त वधे पई। माण्हू जिन माण्हुनि खे वोट ॾेई चूंडाइनि था उहे मुख़्तलिफ़ वक़्त में मुख़्तलिफ़ नारनि सां नारा हणी माण्हुनि खां वोट वठी इक़्तिदार जे ऐवाननि ताईं पहुचनि था, पर उहे साॻिया ई माण्हू वरी उन्हनि धरती धड़ियुनि खे विसारे उन्हनि खे बुख बदारीअ जे वर चाढ़े छॾनि था। ॿिए पासे सिंध में जेका जमहूरियत जी ॻाल्हि कनि था, ॿिया मुख़्तलिफ़ इक़्तिदारी धड़ियुनि जी ॻाल्हि कनि था, त टे पासे क़ौम परस्त सियासत आहे। पर क़ौम परस्त सियासत जे हवाले सां जेके धुरियूं जेके माण्हू सियासत कनि पिया उन्हनि खे उहा मोट उहा जेकी मिलणु खपे उहा अञा ताईं नथी मिले। उनजा बि के कारण के सबब आहिनि। हिकिड़ा माण्हू साईं GM सैयद जे नज़रिए ते शुराइत में गॾिजनि था, अॻिते हली वरी उन जे नज़रिए खां पोइ ते हटी वफ़ाक़ ऐं वफ़ाक़ परस्तीअ जी ॻाल्हि कंदे पार्लियामानी निज़ाम जी ॻाल्हि कनि था। मुख़्तलिफ़ क़ौम परस्त वरी हिक ॿिए ते एजेंसियुनि जा माण्हू हुजण जा इल्ज़ाम मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणंदा रहनि था। अॼु असांजो सिंध जो मुक़दमो घण पासाओ मुक़दमो आहे। महिमान आहे उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। अमेरिका जी शहरत रखंदड़ आहे, पाण बुनियादी तौर डॉक्टर भी आहे, GSN तहरीक जो चेयरमैन आहे डॉक्टर सफ़दर सरकी। मां अवां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अवां वक़्तु कढियो। महिरबानी। अवां 28 महीना खनि हिरासत में रहिया, मुख़्तलिफ़ सरकारी धुरियुनि जे कस्टडी में रहिया, उन खां पोइ आज़ादु थिया। सियासत वरी ॿीहर कयो पिया GSN तहरीक जे नाले सां। अवां पंहिंजो तंज़ीम जोड़े वरिती आहे। सिंध में क़ौम परस्त सियासत जी ॻाल्हि कबी त देगड़ियूं हट नंढा नंढा दुकान तमामु घणा ठही चुका आहिनि। 14-15 दुकान खुलिया पिया आहिनि। हिकिड़ो दुकान अवां जो बि GSN तहरीक जे नाले सां हिकु तंज़ीम आहे। त पोइ एतिरा दुकान खोलण एतिरियूं पार्टियूं ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत पेश आई? अवां अॻ में GSN तहरीक में आहे, वरी पोइ उनखां पोइ GSN क़ौमी महाज़ में बशीर कुरैशी सां गॾु छा सबबु आहे एतिरा तंज़ीमूं जोड़ण जो? ॾिसो साईं, हिकिड़ी त ॻाल्हि फितरी थिए थी, कुदरती थिए थी, सियासत जो समाजियात जो हिसो थिए थी। जिथे बि शयूं टुटंदियूं, जिथे बि भंजड्राह थींदो, जिथे बि टकराव थींदो, उते ई नई शइ जनम वठंदी। इहो फितरत जो ऐं इहो साइंस जो उसूल आहे। ऐं असां का ॿाहिरी मख़लूक न आहियूं। सिंधी क़ौम तक़रीबन 6 करोड़ आबादी आहे सिंधी क़ौम जी दुनिया में 5 करोड़ खनि सिंध में, 1 करोड़ ॿाहिरि। ऐं असां जेको सम्झूं था त 4.5 करोड़ खां मथे सिंधी हिते पंहिंजी धरती ते वेठल आहिनि। ऐं यकीनन जॾहिं बि को इख़्तिलाफ़ राय अचे थी, जिथे बि का अहिड़ो मसइलो पैदा थिए थो तंज़ीमुनि में जेको हल थी वधीक नथो सघे, उते ई सूरत हाल इहा पैदा थिए थी त माण्हू पंहिंजे फ़िकिर खे पंहिंजे ऑब्जेक्टिव्स खे निगाह में रखंदे अलॻि थियनि था ऐं पंहिंजे नमूने सां उनखे प्रोसीड कनि था। मां इनखे इन अमल खे जेको आहे को ग़लति नथो सम्झां। पर अवां जॾहिं लापता हुया त बशीर कुरैशी और जे साथियुनि GSN क़ौमी महाज़ जे माण्हुनि अवां जे लाइ एहतिजाज बि कया, अवां जी हिमायत में नारा हया, मुज़ाहिरा कया, लॉन्ग मार्च, रैलियूं। पर अॻिते हली अवां बि ख़ुदि हुनजी हिमायत कंदा रहिया। वरी हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानबाज़ियूं, इख़्तिलाफ़ात, वञी मामला सख़्तु इख़्तिलाफ़ात जे वर चढ़ी विया। इहे त न हुजणु खपे। मां सम्झां थो हाणे इहो किसो तक़रीबन 6-7 महीना अॻे जो थी चुको आहे त इख़्तिलाफ़ात कीअं थिया, कीअं, मां उन्हनि में नथो पवणु चाहियां। सिंध जी हिन सिचुएशन ऐं हीअ जेकी करंट सिचुएशन आहे सिंध जी, असांखे इजाज़त नथी ॾे त हाणे वधीक उन तरफ़ वञिजे जिथे हिक ॿिए जे किरदार कशी कजे या हिक ॿिए ते ॻाल्हाइजे। उन जे बजाए मसइलनि ते ॻाल्हाइजे, इशू कहिड़ो आहे उन जे बजाए ग़ुलामी ते ॻाल्हाइजे, उन जे बजाए आज़ादी जे प्रोग्राम ते ॻाल्हाइजे। मां सम्झां थो त हीअ राइट टाइम आहे त असां सभु उन्हनि शयुनि खे नज़रअंदाज़ कंदे ज़रूरु जॾहिं माण्हू टुटे थो, ॿ भाइर बि हिकिड़े घर मां टुटनि था, त ज़रूरु उहा रंजिश, उहो हिक ॿिए खे मेणो ॾियणु, हिक ॿिए सां उन वक़्तु गर्मा गर्मी करणु हिकिड़ो नेचुरल थिए थो। कुझु शयूं हूंदियूं आहिनि इंसान जूं उसूली, जिन ते को बि कंप्रोमाइज़ न थियणो आहे। जेके उसूली शयूं उन्हनि ते कंप्रोमाइज़ न थींदो। बाक़ी कई शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे दरगुज़र करे सघे थो। ऐं हाणे मां उन माज़ी जे जेको आहे किसे ते ॻाल्हाइण जे बजाए बिल्कुलु माज़ी मां ई सबक़ु सिखबो आहे। माज़ी जेकॾहिं माण्हू विसारे वेंदो त पोइ अॻिते वधण जा रस्ता बंदि था थी वञनि माण्हू। मां उन ते ई चवां थो त माज़ी मां असां इहो सिखूं था
त जेको बि इतिहाद ऐं अलायंसिस ठहनि, जेके बि कुर्बतूं थियनि, उहे उसूलनि जी बुनियाद ते हुजनि, उहे प्रिंसिपल्स जी बुनियाद ते हुजनि, उहे जज़्बाती बुनियादनि ते न हुजनि। हमेशा कॉम्प्रेस में जेके इतिहाद थिया आहिनि, मूंखे थोरो ॻाल्हाइण ॾियो त जॾहिं GS हिंद तहरीक ऐं GS हिंद महाज़, उन वक़्तु आउं USA में हुउसि, आउं हिते न हुउसि, असांजा साथी हिते हुया, बशीर ख़ान, गुलमोहन जखराणी ऐं ॿिया सॼा साथी असांजा हिते हुया, जिन आरीसर साहिब सां मिली साईं GM जी वफ़ात खां पोइ GS हिंद तहरीक ऐं GS हिंद महाज़ हुयूं, ॿ मुख़्तलिफ़ पार्टियूं साईं जे फ़िक्र ते हलंदड़, पर उन्हनि साईं जी वफ़ात खां पोइ चयो त बाबा इन ग़म खे ताक़त में ऐं जेको आहे हिकिड़े भरपूर अंदाज़ सां खणण जे लाइ इन ॾुख खे जेको आहे ताक़त में था तब्दील कयूं। पर अॻिते असां ॾिठोसीं त टिनि पार्टियुनि गॾिजी उन इतिहाद खे जस्कम खे जनमु ॾिनो, पर उन जस्कम मां वरी जेको आहे 7-8 पार्टियूं ठहियूं। त इन जो मक़सदु थियो त उहा पहिरीं जेकी पॉइंट हुई उहा वधीक बहितर हुई, छो त उते घटि में घटि 2 वॾियूं पार्टियूं हुयूं जेके हिक ॿिए सां फ़िक्र जे तरफ़ वधण जे तरफ़, पंहिंजी मंज़िल जे तरफ़ कॉम्पीट करे रहियूं हुयूं। पॉज़िटिव कॉम्पिटिशन इज़ नेसेसरी, इहा हर सोसाइटी में थियणु खपे। जेसिताईं कॉम्पिटिशन जेको पाण में जहिड़ा थियनि था, इख़्तिलाफ़ थियनि था, कि तबक़ाती जंग त कोन्हे त हिकिड़ो माण्हू माल ठाहे, पैसा ठाहे, अॻिते वधी वञे, ॿियो पोइ रहिजी थो, त सभु माल ई कमाइण चक्कर में न आहे। मां ईअं नथो सम्झां, हरूभरू जेको आहे इहो बि हरूभरू सिर्फ़ु हिकिड़ो ईअं बि ब्लेम न करणु खपे। नज़रियाती इख़्तिलाफ़ थियनि था, पॉलिसीज़ ते इख़्तिलाफ़ थियनि था, ऐं यकीननि जेको आहे असांजी सॼी सोसाइटी ग़ुलाम आहे, ऐं ग़ुलामी जे सबब जे करे जेकी सॼी सोसाइटी में जनरली करप्शन आहे, सिर्फ़ु सियासत में करप्शन न आहे, पर सिंध जे हर तबके में करप्शन आहे, हेठि खां मथे। जेके कॉम्प्रेस जेके सिंध जी धरती जी ॻाल्हि कनि था, त उन्हनि में करप्शन ॾिसो, इन जे करे जो उहे जेके कॉम्प्रेस सिंध जी ॻाल्हि कनि था, उहे बि सिंध मां ई अचनि था, सिंधी समाज मां अचनि था। साॻाई माण्हू उन वॾेरे जे डुप्लीकेट बणजण जी कोशिशि कनि था, गार्ड रखनि था, गाड़ी रखनि था, पैजा रखनि था, ऐं वॾेरा बणिजी जागीरदार बणिजी वेही रहनि था, त पोइ अजायो नारो छो थो आणनि सिंध जो? इन्ही एटीट्यूड जे असां ख़िलाफ़ आहियूं। असां सम्झूं था त नई जेकी सियासत आहे सिंध जी, ऐं ख़ुदि GMism जो जेको पैगाम आहे, जेको फ़िक्र GM सैद आहे, जेको आज़ादी खे वठण वारो ऐं ग़ुलामी खे ख़तमु करण वारो जेको पैगाम आहे, उहो आहे इहो त हीअ वन मैन शो जी ॻाल्हि न आहे, हीअ इनफ़रादियत जी ॻाल्हि न आहे, हीअ इज्तमायत जी ॻाल्हि आहे, सॼी 6 करोड़ सिंधी क़ौम जी ॻाल्हि आहे, हीअ सॼी 57,000 हमचोरस माइल्स जेके असांजी लैंड आहे उन जी ॻाल्हि आहे। हीअ लैंड ते रहंदड़ सभई तबका, लैंड ते रहंदड़ सभु ॿोलियूं ऐं नंढा नंढा जेके ग्रुप्स आहिनि उन्हनि जी ॻाल्हि आहे, छो जो हीअ सभिनी शयुनि मिलाए हिकिड़ी क़ौम ठाही आहे। साईं GM साहिब जेको क़ौमी तसवर जदीद बुनियादनि ते ॾिनो, अहिड़ो तसवर 5000 सालनि में साईं GM साहिब जेको नज़रियो आहे, जेको फ़लसफ़ो आहे, ख़ुदि उन जा ख़ानदान जा फ़र्द साईं जलाल शाह, ज़ैन शाह, ॿिया सभई पार्लियामेंट निज़ाम जी हिमायत कनि पिया। थोरा माण्हू आंगुरुनि ते ॻणण जेतिरा जेके सिर्फ़ु साईं GM साहिब वारे नज़रिए ते वतन अलॻि हुजे, आज़ादी हुजे, ॻाल्हि कनि पिया। मां सम्झां थो भुट्टा साहिब, मां सम्झां थो त बिल्कुलु पार्लियामानी सियासत कनि, इलेक्शनरी पॉलिटिक्स कनि, इहो उन्हनि जो राइट आहे, उन्हनि जो हक़ आहे। हू जेको कुझु सम्झनि था सही उहो कनि पिया, इहो उन्हनि जी। असां सम्झूं था त इलेक्शनरी पॉलिटिक्स, असां सम्झूं था त हिन मुल्क में जेकी सियासत हलंदड़ आहे या मुरवज आहे, इहा सिंधी माण्हुनि जे मसइलनि जो हल न आहे। सिंधी माण्हुनि जे मसइलनि जो हल फ़िक्र GM सैद में आहे, ऐं उन फ़िक्र GM सैद खे पाए तकमील ताईं पहुचाइण जे लाइ असांखे पंहिंजे किरदार खे मसइलनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर वक़्तु आहे ब्रेक जो, मजबूरी आहे। सिंधी माण्हू जा खोड़ सारा मसइला आहिनि, असां ब्रेक इतां ई ॻाल्हियूं जारी रखंदासीं, पर ब्रेक खां पोइ नाज़रीन सिंधी माण्हू उनजे मसइलनि ते अॼु सिंध जो मुक़दमो आहे, उन उतां ई पाण ॻाल्हियूं शुरू कंदासीं जितां डॉक्टर सफदर सरकीअ सां ॻाल्हियूं असांजूं हलियूं पए। वठूं था शॉर्ट ब्रेक।